की बुझाई राह करे मन अजान स्वामी गजाई छिन में। संत आया राम दरबार अहमदाबाद एवं राष्ट्रीय सिंधी समाज के तरफा ही सुहिणो रचल कार्यक्रम उनमें उपस्थित सभी संत मंडल के श्री चरण में मां प्रणाम कयां थो। पूज्य ब्राह्मण मंडल के श्री चरण में भी मां प्रणाम कयां थो। इन कार्यक्रम जा रचयिता आयोजक असांजा संत मान वारा संत साईं श्यामलाल जन और हिन नगर में ॾिसां थो जेको सभ खां वधीक उत्साहित ॾेई असांजे दादा महेश आहूजा जी ऐं उन्हनि जी टीम ऐं ख़ुशी आहे राष्ट्रीय सिंधी समाज जा राष्ट्रीय अध्यक्ष दादा कमल जी हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि। असांजी महिला शक्ति मां आदरणीय दादी डॉक्टर निर्मला जी एवं जेके भी मंच ते सभई वेठा ॾाढी ख़ुशी आहे, ॾाढो आनंद आहे। संसार में चिंतन चर्चा और चिंता लगभग सभी की है, सभी के जीवन में रहे थी, लेकिन के थोड़ा ही अड़ा थियन था जेके समाज के लाए धर्म के लाए चिंता करन था। वो चिंतन कन था तो छा उपाय कढियो वञे और चर्चाओं करे उनके को सुहिणो रूप ॾियनि था। तो साधुवाद अज जे कार्यक्रम के आयोजकन के आहे और ही आदिपुर स्वामी लीलाशाह महाराजन की कर्म भूमि। हालांकि इन भूमि ते अचण पहिरों दफ़ो थियो आहे मुंहिंजो, लेकिन गॾोगॾु सिंधी कच्छी टीवी ते 2011 दिसंबर खां मुंहिंजो सत्संग हलंदो रहियो हो और देश विदेश में अहवाल ईंदा हुआ, लेकिन इन पवित्र भूमि ते अचण जो सौभाग्य प्राप्त थियो। गॾोगॾु गुरु गोविंद सिंह महाराज जी जयंती है। गुरु गोविंद सिंह महाराज जीवन में